उनमें सब तंजीमूं गॾिजी हिकिड़ो लाइअमल ठाहे ऐं हिकु मुकमिल इतिहाद करे पोइ जॾहिं ॾिठोसीं त ही ॿ हिसा पिया थियनि त इहा ॾाढी ॾुख जी ॻाल्हि हुई। उहा असांजी हरदम इहा कोशिशि रही, दोस्तनि सां बि इहा मीटिंगूं बि कयोसीं त गॾिजनि सभु। अॼु ख़ुदा जो शुक्र आहे त असीं हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजण लाइ वेठा आहियूं ऐं उमेद रखूं था त इंशाअल्लाह इहे आख़िरी दम ताईं जेसि ताईं असां पंहिंजा मक़सद न माणींदासीं तेसि ताईं असीं पोइते न हटंदासीं। असीं साईं सिकंदर जंदोई, साईं अशरफ बोज़ईजा सां गॾु आहियूं, हमेशह गॾु रहंदासीं जेसि ताईं इहे जुदोजहद आहे ऐं पंहिंजा मसइला हल कराईंदासीं। गवर्नमेंट असांजे साम्हूं कुझु बि कोन्हे। जेॾी महिल असीं सभु थी बीठासीं न, असां मिशनरी जा माण्हू आहियूं। असां पंहिंजो कमु छॾे ॾींदासीं त गवर्नमेंट हिकु ॾींहुं नथी सर्वाइवल करे सघे, हिकु ॾींहुं बि गवर्नमेंट नथी हली सघे। जेसि ताईं असीं सभु मुतहद न थींदासीं तेसि ताईं को मसइलो हल न थींदो। अॼु उन लाइ अॼु इहे जेकी गॾिजाणी आहे इंशाअल्लाह इहा रंग लाहींदी ऐं साईं सां सभु गॾिबासीं त इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। बसि आख़िरी दुआ त कलमा।